असांजी ईद रात चंड रात ऐं मुंहिंजा हे चंड ऐं सितारा जेके आहिनि इहे असांजे घर आया आहिनि। आया त असल में पंहिंजे ॾाॾाणे ईद मल्हाइण आहिनि। हेलो ख़िज़िर, हेलो फातिमा ऐं मुंहिंजी भेण वेठी आहे ऐं हिते असांजी पार्टी थी रही आहे राति जो 10-11 बजे। टाइम यादि नथो अचे। हाय कितने दिनों के बाद गली में आज चांद निकला। रोज़ हमें खाना खाई जा रही हो। सो मां इलाही ख़ुशि आहियां। हाणे मूंखे लॻे थो त वाक़ई ईद आहे ऐं ईद राति आहे। सो पहिरीं त मां सराहण आयासीं त थोरो अकेला अकेला ॼण त उदास पिया थियूं। सो हाणे असां ख़ुशि थी विया आहियूं माशाल्लाह माशाल्लाह। सो हे मुंहिंजा बाबला वेठा आहिनि। अस्सलाम वालेकुम। ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं सभिनी खे। अॼु आहे 3 मई ऐं ॾींहुं कहिड़ो अंगारो। सो सुबुह आहे सवेर माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां कुझु डेकोरेशन ख़ासि न कई आहे अञा ताईं। मां जेको एक्शन में न आहियां। राति जो मुंहिंजी भेण आई त असां देरि ताईं जेको कचहरियूं कंदा रहियासीं ऐं हिक ॿिए सां टाइम स्पेंड कयोसीं। ॾाढा ख़ुशि थियासीं। इन करे कुझु ख़ासि तयारी न थी सघी। ऐं उनखां अलावा हिते मां शीर खुरमो जेको आहे पचाए चुकी आहियां। मां नाश्ते में ॿियो कुझु बि न पचायो आहे छो त राति वारो इलाही कुझु पियो। असां उहो ई खाई छॾियोसीं। ऐं हिते मुंहिंजी थिए थी बिरयानी जी तयारी माशाल्लाह। बिरयानी पचंदी लंच में। ऐं हिते मुंहिंजा बसर था बॉइल थियनि। इहो मां ठाहींदमि चिकन बोनलेस हांडी। ठीकु आहे। हुनखां सवाइ नान पचाईंदमि। सो इहा आहे असांजी ईद जी तयारी। ईद जो ॾींहुं कीअं थो गुज़रे उहो तव्हां सां शेयर थो थिए। ऐं ज़ेरा आई ठहंदो ई हली वई। ईद ॾींहुं ईंदी आहे पोइ ईद खां पोइ 2 ॾींहं मोकल कंदी आहे। सो वरी ईंदी त खाधो जेको आहे खणी वेंदी ख़र्ची वर्ची वठी वेंदी। हिते मुंहिंजो चिकन निकितो पियो आहे। पिस्ता बादाम हिते भिगल आहिनि जेके मां बिरयानी में विझंदमि। उहो सुराणे हिते साफ़ु कंदी हाणे। सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह घर आबाद हुजनि किचन आबाद हुजनि सुघड़ सलीकामंद मायूं हुजनि शल सभिनी घरनि में ईद जूं रौनकूं हुजनि। अलाह साईं तव्हां सभिनीनि जे घरनि में ईद जूं बेशुमार ख़ुशियूं ॾे ऐं ईद मल्हायूं दिलि सां। ऐं ईद में ॿियनि खे ज़रूरु यादि रखिजो यानी ज़रूरतमंदनि खे। सो जेको जेको थींदो रहंदो अॼु जे ॾींहं में उहो तव्हां सां शेयर कंदमि। 11:30 तक़रीबन थी चुका आहिनि ऐं मां मानी थी पचायां। ऐं माशाल्लाह हिते मुंहिंजी ज़बरदस्त चिकन बिरयानी ईद जी स्पेशल डिश इन जी बि रेसिपी मौजूदु आहे। तव्हां ॾिसी सघो था उहा रेडी आहे मुंहिंजी बिरयानी। ऐं उनखां अलावा शीर खुरमो त मां तव्हां सां शेयर करे ई चुकी आहियां न। उही माशाल्लाह अलाह जा करम अलाह जा अहसान जेको असांखे क़िस्मे क़िस्मे ताम खाराए थो जंहिं असांखे वठण जी पचाइण जी खाई सघण जी हैसियत ॾिनी आहे। सो हिते मुंहिंजो सिलसिलो कम जो जारी आहे। ऐं हिते मुंहिंजी तयारु आहे चिकन जी हांडी मज़ेदार। पहिरियों मुंहिंजो इरादो हो त मां नान ठाहींदमि पर पोइ मां गर्मीअ में तंग थी वियमि ऐं मां सोचियो त अटो बि ॻोहियल पियो आहे त उहो यूज़ थी वञे। सो इहो सिलसिलो हले थो। कबाब बि तरणा आहिनि मूंखे पर जॾहिं तारीख़ ईंदो त कबाब पोइ तरींदमि छो त उहो बिरयानीअ सां कबाब इलाही शौक़ सां खाईंदो आहे। सो इहो मुंहिंजो हली रहियो आहे। इन खां पोइ मां वेंदमि साह पटणु पोइ अलाए केॾी महिल वरी तव्हां सां मिलंदमि। हिन महिल थियो आहे पूरो 1 ऐं असां लंच बि करे छॾियो आहे मां सुरहाण। ऐं हिते मां पंहिंजी हीअ नई चादर विछाई आहे कुशन कवर। ॾिसो उन सां गॾु हिन जो साइड टेबल चवां हिनखे हिन जो मैट बि चेंज करे छॾियमि। ऐं मां हिन सां गॾु रखियो आहे हीअ गुलदान जेको मां पाइन कोन जे पतनि मां ठाहियो हो। मूंखे लॻो त हे अॼु हिते ॾाढो सुठो लॻंदो। सो ईअं ई जस्ट फॉर चेंज। ॿियो त हाणे कुझु नथो थी सघे। ऐं ॿाहिरि बि कुझु ख़ासि मां हाणे न करे सघियमि। तकड़ में हिकिड़ो हे रनर कढी विछायो अथमि ऐं हे बि पाइन कोन जे पननि मां ऐं पूरा पाइन कोन्स जेके आहिनि हिन में मां आहियां हा। इहा डेकोरेशन जी वीडियो शेयर बि थियल आहे मुंहिंजी त मूंखे सुठो लॻो। हाणे त ॿियो त कुझु ब्राउन कोन्हे बाक़ी फर्नीचर ब्राउन आहे त उन सां इहो सूट थो करे। सो बसि इहा ई थोरी घणी तयारी आहे तकड़ी तयारी ईद जी। सो हाणे विझंदमि नमाज़ पढ़ंदमि उनखां पोइ शायदि मां सुम्ही पवंदमि जेको ईद ॾींहुं असां सभिनीनि जो फेवरेट कमु हूंदो आहे यकीनन। शाम जा 7 थिया आहिनि ऐं बसि सांझीअ जी अज़ान अचण वारी हूंदी हाणे। ऐं हे मुंहिंजे गिफ्ट आयो आहे ईद जो रउआ कमीज़ ऐं ब्लैक शलवार। ऐं हे आयो आहे सुराण ॾे गिफ्ट ॾाढो प्यारो सूट अथसि माशाल्लाह। सो पोइ तव्हां सां कचहरी कयां थी त ॿुधायां थी त इहे किथां आया आहिनि। सो हाणे बसि वेंदमि मां निमाज़ जी सांझीअ जी तयारी कंदमि उनखां पोइ वरी तव्हां सां मिलां थी। राति जी मानी त मूंखे पचाइणी कोन्हे छो त मंझंदि वारो खाधो काफ़ी सारो पियो आहे। उहो ई ईद ॾींहुं असां ईअं ई कंदा आहियूं हमेशह। सो बहरहाल नो टेंशन। त थोरी देरि खां पोइ तव्हां सां मिलां थी ऐं तव्हांखे ॿुधायां थी त हे गिफ्ट्स किथां आया आहिनि। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 4 अप्रैल अरबा जो ॾींहुं ऐं 11 वॼी कुझु मिंट थिया आहिनि सुबुह जा। ईद जो ॿियो ॾींहुं
ऐं मूंखे सुराण मां सुराण खे चयमि सुराण अॼु सुराण में 4 अप्रैल चई वियमि 4 मई अॼु त मां सुराण खे चवां सुराण 4 अप्रैल आहे सुराण चए थी अम्मी तव्हांखे हाणे मूंखे नौकिरी वठी ॾियणी पवंदी छो त तव्हां जॾहिं जॉब कंदा हो तव्हांखे सभु कुझु यादि हूंदो हाणे तव्हां विसरी विया हो सीरियसली मां विसरी वियमि हालांकि मां हुन खां कंफर्म करे हा 4 मई आहे त तॾहिं बि मां जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कयो त ॻाल्हि मूंखां विसरी वई इहो मुंहिंजो हाल आहे अॼुकल्ह ऐं हे मां नओं रओ पाए वेठी आहियां सिर्फ़ु नओं रओ ई पातो अथमि कपिड़ा उहे ई आहिनि जेके घर जा मां पाईंदी आहियां छो त गर्मी आहे ॾाढी मां मूंखां घर वेठे नवां वॻा पाए वेहणु कोन थो पुॼे ऐं हे वॻो जेको आहे मुंहिंजे लाइ गिफ्ट वठी आयो तारिक ऐं आसफ़ा सुराण जे लाइ बि त इहे वॻा असांजा ईद जे गिफ्ट में आया सो मां सिबियो विबियो कोन्हे अञा वॻो सिर्फ़ु रओ ईअं ई पाए वेठी आहियां मूंखे दिलि पई चए सो ख़ुशि पई थियां ॾाढी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं बाक़ाइदा मोकल मल्हाइजी रही आहे ऐं सुबुह जो निमाज़ पढ़ी फजर जी सुम्ही पियमि 9 बजे उथियमि नाश्तो वाश्तो करे वरी सुम्ही पियमि सो हुन खां पोइ हाणे उथी आहियां त मूं चयो भला थोरो तव्हांखे बि टाइम ॾियां इलाही देरि थी वई आहे त कल्ह वारो ब्लॉग पोस्ट न कयमि हिकु त कुझु थोरी रिकॉर्डिंग थियल हुई ॿियो उहो ई मोस्ट ऑफ द टाइम सॼी मंझंदि असांजी निंड में गुज़री 4 बजे खां पोइ तारिक ऐं आसफ़ा आया त पोइ असां वरी इलाही टाइम उन्हनि सां कचहरियूं कंदा रहियासीं मानी वानी उन्हनि खाधी ॻाल्हियूं कयूंसीं ऐं ॿियो फ़ोननि जो सिलसिलो जेको हुयो उहो जारी हुयो मैसेजिस फ़ोन्स कॉल्स इहे सभु हलनि पिया विच विच में त पोइ मूंखे लॻो त ॼण इनकम्पलीट व्लॉग पोस्ट करिणो पवंदो मूंखे त मूं चयो भला मां नथी कयां सो हाणे अॼु ईद जे ॿिए ॾींहं जो ऐं यकीन कयो असांखे अॼु बि जेको आहे खाधो पचाइण जी ज़रूरत कान्हे असां वटि खाधो पियो आहे हा राति जो असां फ्रेश पचाईंदासीं कुझु शयूं उहे मां तव्हां सां शेयर कंदमि वीडियोस त सभिनीनि जूं ई अवेलेबल आहिनि सो इहा हुई रुदाद मज़ो आहे ॾाढो हाणे बि लॻे थो न हितां उथी करे मां वापसि वञी जेको आहे लेटी पवंदमि कुझु वीडियोस ॾिसंदमि कुझु मैसेजिस ॿुधंदमि कुझु कमेंट्स अगरि हूंदा त उन्हनि जा जवाब ॾींदमि सो कॾहिं कॾहिं ईअं एॾो अनलिमिटेड आराम करण जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो अथव सो उहो मां मज़ो वठी रही आहियां पूरी तरह सां ऐं इनशाला वरी मंझंदि खां पोइ मां कम ते लॻंदमि त वरी हलहला थींदी ॿाहिरि बिल्कुलु ॿाहिरि क्यारी जेका आहे उन में पाणी बि ॾियणो आहे मूंखे कल्ह ॾियणु पई चाहियां कल्ह न 3 ॾींहं ॾियणु पई चाहियां त गाॾियूं बीठियूं सभिनि जूं कल्ह त ईद हुई त लाज़मी गाॾियूं बीठियूं त पोइ उन में छा थींदो आहे जो मूंखे एहतियात करिणो पवंदो आहे त पराइनि गाॾियुनि ते छंडा न पवनि ऐं पोइ उन में वरी मां प्लांट्स खे जेको आहे शावर बि न करे सघंदी आहियां त अॼु बि ॾिसंदमि अलाह करे गाॾियूं थोरी देरि हेॾे होॾे थी वञनि त मां उन खां पोइ प्लांट्स खे पाणी ॾींदमि सो इहो आहे असांजो हाल अहिवाल थांव अञा ताईं हे निकिता पिया आहिनि हिते कुझु अंदरि था कयूं कुझु रखूं था कुझु कढूं था त ईद जा 3 ॾींहं असांजी जेका अंदरि महिमान क्रॉकरी हूंदी आहे उहा निकिरंदी आहे ईद ते सो ऐं हूअं बि पाण बि असांजी कॾहिं कॾहिं दिलि चाहींदी आहे त असां पंहिंजे लाइ नवां थांव कढंदा आहियूं या वठी ईंदा आहियूं कुझु काई नई शइ नओं थां त वरी काई बि डिश हूंदी आहे उन में रखंदा आहियूं सो इहो सिलसिलो असांजो हलंदो रहंदो सो फ़िलहालु अञा ताईं मां आराम जे मूड में आहियां सो हलूं था आराम कयूं तक़रीबन 12:30 थियण वारा आहिनि ऐं असां ॿई आराम करे करे असांजी बैटरी चार्ज थी वई बल्कि असां आराम करे करे थकिजी पियासीं तंहिंजे करे उथी आया आहियूं सुराण हिते पिस्ता थी कटे ढेर सारा ऐं छा थी करे सुराण आई एम बेकिंग केक थी ठाहे सुराण ऐं उन खां सवाइ हिते हे अंडा बि रखिया अथई कढी ऐं हिते हे बटर मैदो हा हीअ केक थी ठाहे हाणे कंफर्म आहे खीर काढ़े रखियो अथई ऐं मां छा कयो आहे खिले छो थी मां चयो त ख़बर न ऐं हिते मां चिकन कढी रखियो आहे मां हिन जी ठाहींदमि कबाब कढ़ाई ऐं कबाब कढ़ाई जी रेसिपी बि मुंहिंजे चैनल ते अवेलेबल अथव राति जो असां वटि महिमाननि जी तवको आहे अचण जी सो असां कुझु न कुझु तयारी था कयूं उन खां अलावा मां छा थी कयां उन खां अलावा मां कढियो आहे हिते पाइप ॿाहिरि चेक कयमि त क्यारी जो घणो हिसो ख़ाली आहे हिकिड़ी गाॾी बीठी आहे सो साइड मां इनखे मां पाणी ॾेई वठां पंहिंजे त असां खुराक जो जाम बंदोबस्तु था कयूं त हिननि प्लांट्स खे बि थोरी खुराक ॾेई वठां ऐं माशाल्लाह हिन निम खे ॾिसी ॾिसी ख़ुशि थी थियां कल्ह तारिक आयो त चवांसि पई ॿाहिरि ई निम तोखां बि वॾी थी वई आहे सो चए थो अमा वण आहे को माण्हू थो रही आहे मुंहिंजी त लिमिट आहे ऐं निम जी त लिमिट कोन्हे सो बहरहाल त हाणे मां हिते कंदमि कुझु कमु
पाणी त मां ॾेई छॾियो आहे ॿाहिरि, पर हिकिड़ी नंढड़ी तव्हां सां शइ शेयर कयां। मां पंहिंजी नंढियूं नंढियूं ख़ुशियूं तव्हां सां शेयर कंदी आहियां। सो जेतिरी देरि में मां हिते पाइप विझी छॾियो त सॼी मिटी आली थिए, ओतिरी देरि मां हिन निम जी छांव में बीठी हुयमि। हे ॾिसो, हेॾी सारी छांव आहे हिते माशाल्लाह। ऐं अॼु खालदा पई चए त मूंखे लॻे थो निम जेका आहे उहा भित सां लॻियल आहे, त भित सां न आहे, हे इलाही स्पेसस आहे। जेतिरो बि तव्हां हे कारी पटी ॾिसो था, इहा स्पेसस। सो बहरहाल निम एॾी वॾी थी वई आहे जो हिन जी छांव में माण्हू बीह सघनि था, ऐं हिते थलो आहे, न त कुर्सी विझी बि वेही सघिजे थो। सो हीअ आहे निम जी छांव, जंहिंमें मां इलाही देरि हिते बीही ऐं ख़ुशि थी वई आहियां। मां पाणी ॾेई अची वई आहियां ॿाहिरि, ऐं अङण जी सफ़ाई हाणे न कंदमि, शाम जो कंदमि, छो त अगरि मां हिन महिल साफ़ु करे छॾियो त शाम ताईं हाल बुरो थी वेंदो। सुराण पिस्ता कटे छॾिया आहिनि ढेर सारा, ऐं हिते हिन जी रेसिपी पई आहे लिखियलु, जेके हुतां हुतां जमा कंदी आहे। ऐं हिन में पवंदी हीअ ऑरेंज मार्मलेड। छा तव्हां चए थी, तव्हां ॾिसो बसि छा थो थिए। आसे थो थी ॻाल्हाए सुराण, तूं ज़ोर सां ॻाल्हाए सघे। हे व्लॉग आहे, ठीकु आहे। सो मां तव्हांखां हाणे मोकिलायां थी हिन व्लॉग मां, हिन खां अॻियां छा छा थींदो उहो मां नए व्लॉग में शेयर कंदमि, छो त हे व्लॉग मुंहिंजो चंड राति खां थो हले, तंहिंजे करे मां सोचियो त इहो तव्हां सां शेयर कयां। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो। इंशाअल्लाह वरी नए व्लॉग में अॼु ई ॿीहर मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।